साथियों नमस्कार सलाम हक़ मौजूद। अॼु पंहिंजी गुफ़्तगू जो मौज़ू आहे तनज़ीम जो ॿियो आर्गन ज़ाब्तो डिसिप्लिन। जेके बि अॻु में मुंहिंजो इन तनज़ीम सां रिलेटेड उन जे आर्गन्स ते उन जे थंबनि ते मूं ॻाल्हायो आहे, जेके मुंहिंजा अॻु में लेक्चर आहिनि तनज़ीम कारकुन ऐं नज़रिए ते, उन सां सलाहियल इहा जेकॾहिं उनखे ॾिसी ऐं पोइ वरी हीउ ॾिठो वेंदो त इहो वधीक पॉज़िटिव रहंदो, उहो सम्झी सघंदोसि। पर मूं हीउ नंढनि नंढनि टुकड़नि में रखियो आहे जीअं माण्हू खे अॼोके इन जान में टाइम घटि आहे ऐं नतीजे तौर ते उहो सभु वॾा वॾा जेके लेक्चर आहिनि उहो माण्हू नथो ॿुधे। तंहिं करे मुंहिंजे इन चैनल ते जेकॾहिं तव्हां दोस्त नवां आहियो त उनखे सब्सक्राइब कजो ऐं घंटी जेका आहे उन ते हथु लॻाइजो त मुंहिंजी आईंदे जेका ॻाल्हि ॿोल उहा तव्हां ताईं पुॼी सघंदी। ऐं जेकॾहिं ॻाल्हि तव्हांखे वणे त उनखे लाइक कजो ऐं ॿियनि दोस्तनि ताईं शेयर ज़रूरु कजो। सो मौज़ू पंहिंजो आहे ज़ाब्तो डिसिप्लिन। जंहिं तनज़ीम अंदरि ज़ाब्तो न आहे त उहा तनज़ीम छुड़वागी जो शिकार थी वेंदी आहे ऐं उहा आसानी सां टुटी वेंदी आहे। तंहिंजे करे ज़ाब्तो तनज़ीम जे लाइ तमामु ज़रूरी आहे ऐं उन जे लाइ ज़ाब्ते ख़ासि तौर ते कारकुन जे विच में जेका यकजहती आहे उनखे बरक़रार करे थो ऐं यकजहती सेखारे थो, हिक ॿिए जी ॻाल्हि मञण वारी ॻाल्हि सेखारे थो। आम तौर ते ज़ाब्ते जा जेके असूल आहिनि उहे हीअ आहिनि त फ़र्द जेको कारकुन आहे उहो पंहिंजी तनज़ीम जो ताबे आहे ऐं पंहिंजो हेठियों जेको यूनिट आहे उहो यूनिट पंहिंजे मथीं इदारे जो ताबे आहे। मथीं इदारे जो मक़सदु इहो थियो त मथियों इदारो माना तालके कमेटी हुजे, यूनियन कमेटी हुजे, म्यूनिसिपल कमेटी हुजे, ज़िले कमेटी हुजे या उन खां मथीं जेको बि जंहिं यूनिट जंहिंजे बि ताबे आहे, जेको बि उनखे ॾिसे थो उन जे ताबे आहे ऐं ईअं हेठियों इदारो मथीं इदारे जे ताबे आहे। तालके कमेटी या यूनियन कमेटी तालके कमेटी जे ताबे आहे, तालके कमेटी ज़िले कमेटी जे ताबे आहे, ज़िले जी जेका बॉडी आहे ज़िले जी तनज़ीम आहे उनजी ताबे आहे ऐं ज़िले जी तनज़ीम जेका आहे उहा सूबे जी तनज़ीम उनजी ताबे आहे ऐं सूबे जी जेका तनज़ीम आहे उहा पंहिंजे मुल्क जी जेका स्टेट जी या मुखी जेका आहे मर्कज़ आहे उन मर्कज़ जी ताबे आहे ऐं ईअं हेठियां इदारा मथियों इदारो जेको आहे उन जे हेठियां इदारा सभु ताबे आहिनि ऐं सभु इदारा मर्कज़ या मर्कज़ जी जेका कमेटी आहे उन कमेटी या उनजी बॉडी आहे या जनरल बॉडी आहे उन बॉडी जे ताबे आहिनि। इहो हुनजो ख़ासि तौर ते असूल हूंदो आहे त को बि कारकुन ख़ासि तौर ते इन हवाले सां जॾहिं उहो सोचे थो त पोइ उनखे फ़ैसिला कहिड़ा क़बूल करणु घुरिजनि त पोइ उहो इन शयुनि जो ख़ासि तौर ते ख़्यालु आहे त वधीक उहो बहितर रहंदो। ज़ाब्तो ई कारकुन खे हिकु माल्हा जे मञीअ वांगुरु उहो रखे थो ऐं उनजे करे उहो छुड़वागी जो शिकार नथो थिए। जंहिं बि इदारे में जेतो वेठो आहे ऐं उते उहा ॻाल्हि उनखे सम्झ में नथी अचे त उहो पंहिंजे मथीं इदारे सां रुजू करे थो ऐं रुजू करण खां पोइ हुन सां जेका ॻाल्हि ॿोल करे थो उनजी जेकॾहिं ॻाल्हि उहा नथो सम्झ में अचे त उहा ॻाल्हि वरी मथीं इदारे खे लिखे थो। आम तौर ते चयो वेंदो आहे त जंहिं बि माण्हू खे जेका ॻाल्हि करणी आहे जेको ख़्यालु पेश करिणो आहे हू पंहिंजे जंहिं बि इदारे में वेठो आहे उन इदारे में जेतिरो बि उनखे बहस करिणो हुजे ॻाल्हि ॿोल हुते करे ऐं उन खां पोइ हुन इदारे अंदरि पंहिंजी ॻाल्हि ॿोल रखण खां पोइ इदारे जो जेको फ़ैसिलो आहे उहो फ़ैसिले खे क़बूलु करे। उहो फ़ैसिलो हिकिड़े जेको कारकुन आहे उहो सिपाही हूंदो आहे ऐं तनज़ीम जो फ़ैसिलो उनजे लाइ हिकिड़ो फ़ैसिलो हूंदो आहे, उनखां इनकार करण जी गुंजाइश कोन हूंदी आहे। जेकॾहिं उन भले ई उनजी राय माण्हू जी रुकन जी राय उनजे ख़िलाफ़ु हुजे त हीउ फ़ैसिलो थियो इहो फ़ैसिलो ग़लति आहे उनखे सम्झंदो हुजे, पर अक्सर राय सां जेकॾहिं फ़ैसिलो थी वियो आहे त उहो फ़ैसिलो उनखे क़बूलु करिणो आहे ऐं पोइ वरी ॿी मीटिंग में या उनजी जेका ॻाल्हि पेश करिणो हुजे फ़ैसिले ते अमल करिणो आहे, पर ॻाल्हि जेका उहो सम्झे थो त उहा ॻाल्हि पंहिंजे इदारे में लिखी सघे थो, जंहिं इदारे में वेठो आहे उन में लिखी सघे थो ऐं उनजे मथीं इदारनि ताईं उहा लिख पढ़ पंहिंजी करे सघे थो। तंहिंजे करे इन सिस्टम सां उहा ॻाल्हि जेकॾहिं हूंदी आहे मथे जेका ॻाल्हि वेंदी आहे त हिन हमारा दोस्त जो तजवीज़ हीअ त हीअ शइ जेका थिए फ़ैसिलो उहा आउं क़बूलु करे पियो, पर उनजे नतीजे में जेकॾहिं इहा फ़ैसिलो मुंहिंजे ख़्याल में हीअं न हुजणु खपे हीअं हुजणु खपे त उहो मथे इदारे में उनजी डिस्कस थींदी आहे ऐं इहा मर्कज़ ताईं जेका उहा डिस्कस थींदी आहे मेन इदारे ताईं उहा डिस्कस थींदी आहे। नतीजे तौर ते उनजी कारकुन जेको में उहा ॻाल्हि जेकॾहिं सम्झण में कोताही हूंदी त उहो वापसि उनजी ॻाल्हि ॿोल थींदी आहे, जेकॾहिं उन दोस्त जी ॻाल्हि उहा बहितर हूंदी त उहो मथियों इदारो पंहिंजे जेकॾहिं मथीं इदारे फ़ैसिलो कयो आहे त उहो पंहिंजे फ़ैसिले में तरमीम कंदो, जेकॾहिं मथीं इदारे फ़ैसिलो न कयो उनजे ॿिए कंहिं इदारे फ़ैसिलो कयो उनजे हेठिएं इदारे फ़ैसिलो कयो या जंहिं बि लेवल जे इदारे फ़ैसिलो कयो आहे उहो फ़ैसिलो इदारो उन टाइप थींदो आहे। हिकिड़ो पाण मिसाल था वठूं पंहिंजी चीन जी कम्युनिस्ट पार्टी जो।
चीन जी कम्युनिस्ट पार्टी जेका आहे उन में कामिड माऊ ई बुनियादी उनजो मेंबर हो ऐं उन गॾिजी 12 माण्हू ऐं 13 माण्हू रशिया जो उन गॾिजी हिकिड़ी तनज़ीम ठाही कम्युनिस्ट पार्टी। उहो थी 1921 में। उन खां पोइ वरी 1929 ऐं 30 धारे 2 नौजवान उहो रशिया खां पढ़ी आया हुआ, ॿाहिरियां पढ़ियल हुया। रशिया जी कम्युनिस्ट पार्टी खां थोरो उनजो उते इंट्रैक्शन हुयो, उनजो रिश्तो हुयो। नतीजे तौरु हू आया त हुनजी पंहिंजो हिकिड़ो सोचूं हुयूं। उन भाइयों त शइ ताज़ी थींदी, उन जे ख़्यालनि ऐं माऊ जे ख़्यालनि जे विच में जेका आहे उहा इख़्तिलाफ़ु थियो। माऊ जी जेका पॉलिसी उहा चवंदी हीअं थियणु खपे, ॻोठनि जो शिकार वञणु खपे ऐं हारनि खे पाण तनज़ीम शहरनि जे बजाए पाण ॻोठनि ॾे वञूं। उन माण्हू जो इख़्तिलाफ़ु थियो ऐं इख़्तिलाफ़नि जे नतीजे में पार्टी जंहिं इदारे में हो उन पार्टी फ़ैसिलो उनखे कयो ऐं हू हिकिड़े सूबे हुनान सूबे जो सदर हो। उन सूबे जे हुनान खां बि उनखे घटाए उनखे अची वापसि कंहिं हिकिड़ो यूनिट हो, उन यूनिट जी पहिरेदार कमेटी, उन पहिरेदार कमेटी जो सेक्रेटरी मुक़ररु कयो। पर ज़ाब्तो छा हो? पार्टी जो फ़ैसिलो उहो माऊ उहो सम्झो पियो त उहो फ़ैसिलो ग़लति आहे, पर तंहिं बि हूंदे माऊ उन फ़ैसिले खे क़बूलु कयो। पोइ जंहिं उन पहिरेदार कमेटी जो हुयो, जॾहिं लॉन्ग मार्च शुरू थी तॾहिं फ़ैसिलो बि इहो थियो त माऊ जो भाउ, उहो भाउ आख़िर में उते उनखे छॾियो वियो त हीअ उहो फायर कंदो वठे, जेका हिन जी मुखालिफ़ फ़ौज हुई, कोमनतांग जी जेका फ़ौज हुई, उहो फायर कंदो वठे त जीअं महसूसु थिए त हिते का वॾी फ़ौज वेठी आहे ऐं पोइ हीअ लॉन्ग मार्च करे सघनि। हीअ उन भाउ जी खाई जंहिंखे पाण लॉन्ग मार्च चवंदा, हीअ उतां निकिरी विया ऐं माऊ जो भाउ उते फायर कंदो रहियो। नतीजे में उहो माऊ जो भाउ बि उते ई शहीद थियो, मारिजी वियो। पर माऊ छा कयो? पंहिंजी पार्टी जो फ़ैसिलो, तनज़ीम जो फ़ैसिलो, उन तनज़ीम खे ओबे कई, क़बूलु कई ऐं नतीजे तौर ते उहो कुझु अरसे खां पोइ वरी उन पार्टी चयो त माऊ जी लाइन सही आहे। पोइ वरी माऊ जी लाइन खे अॻिते वधियो वियो ऐं नतीजे में उन जी रोशनी में ऐं उन जी इल्म जी रोशनी में, उन जी सम्झ जी रोशनी में चीन जो जेको रेवोल्यूशन आयो। असां वटि पंहिंजी असांजी अवामी तहरीक में बि इन क़िस्म जी गुफ़्तगू जेका थी हुई, जंहिं टाइम ते असांजो हिकिड़ो सदर साहिबु ओचितो आयो, जंहिं पंहिंजे हवाले सां पॉलिसी जेका आहे उहा पॉलिसी पंहिंजी लाइन खां, नज़रियाती लाइन खां फिरी वियो ऐं फ़ैसिला पाण करणु लॻो। पर तो सदर हुयो, तंहिंजे करे फ़ैसिलो इहो थियो त जेसिताईं उहो सदर आहे ऐं को इदारो फ़ैसिलो नथो करे तेसिताईं उनखे ड्यू प्रोटोकॉल ॾिनो वियो, मुकमल जेको प्रोटोकॉल उहो ॾिनो वियो। ॻाल्हि कई वई त इदारनि ताईं ॻाल्हि वई, जे बहस बि कयो वियो त उन इदारनि ताईं, ऐं चयो वियो त हुन इदारे जी मीटिंग कोन कराए। पर जंहिं इदारे जी मीटिंग सेंट्रल कमेटी जी जेका मीटिंग हुई, उन मीटिंग उन काल कोन कराई ऐं उहो किसो हलंदो रहियो जेसिताईं उहो न आयो। नेठि आख़िरकार जेका आहे पार्टी जो सरबराह आहे, उन पंहिंजी पार्टी जे सभिनी कारकुन सां मिलाए ऐं पोइ वरी उन पंहिंजो अॻिते हली फ़ैसिलो कयो। तंहिंजे करे छा थियो त उन जे विच में जेकॾहिं कारकुन उन खां इख़्तिलाफ़ रखी ऐं जेका इख़्तिलाफ़ उन सम्झोते इदारनि में रखण जे बजाए, कमेटियुनि में रखण जे बजाए उन जेकॾहिं ॿाहिरि रखनि हा त उहो पार्टी छिड़ोछड़ थी वञे हा। उन्हनि छा कयो? उन पार्टी सॼी खे संभालण जे लाइ ऐं पंहिंजे इदारनि ताईं ॻाल्हि रखी ऐं बाक़ी जेसिताईं उतां फ़ैसिलो नथो थिए तेसिताईं जेको फ़ैसिलो हुयो उन फ़ैसिले खे मञियो वियो ऐं इदारे जो न थियण जे करे फ़ैसिलो बि कोन पियो थियो ऐं नतीजे में उहो किसो हलंदो रहियो। तंहिंजे करे उन जे करे जॾहिं बि उन फ़ैसिलो आख़िर में जॾहिं वरितो वियो तॾहिं घणो तइदाद जेका आहे उहो पार्टी जी हिन लाइन सां बीठो। तंहिंजे करे ज़ाब्तो जेको आहे तनज़ीम जे लाइ उहो तमामु घणो अहम हूंदो आहे ऐं ज़ाब्ते जो जेको असूल आहे उन असूल तहत जेकॾहिं हलंदो आहे त उहे तनज़ीमूं वधीक कामयाबु थींदियूं आहिनि। जेके तनज़ीमूं उन ज़ाब्ते ते असरु न कंदियूं आहिनि उहे तनज़ीमूं शिकार थी वेंदियूं आहिनि, टुटी वेंदियूं आहिनि, छुड़वागी जो शिकार थी वेंदियूं आहिनि।